वज़ीर-आज़म इमरान खान जो चवणु आहे त सिंध सरकार बेटनि ते शहर ॾियण वारे मंसूबे ते ॿीहर नज़रसानी करे ढींगी ऐं भंडार बेटनि ते शहर ॾियण सां समूरो फ़ाइदो सिंध खे ई थींदो। हू सिंध ऐं मुल्क जी तरक़ी लाइ सिंध सरकार सां गॾिजी हलण लाइ तयार आहिनि ऐं कराची जा मसइला हल करण लाइ बि गॾिजी कमु कंदा। कराची सर्कुलर रेलवे सां सॼे मुल्क खे फ़ाइदो थींदो। K4 रिथा मां ईंदड़ 2 सालनि अंदरि शहर खे पाणी मिलंदो। वज़ीर-आज़म इमरान खान कराची सर्कुलर रेलवे जे पीर जो पथर रखी छॾियो। वज़ीर-आज़म इमरान खान सां सिंध एक्शन कमेटी जे सरबराह जलाल महमूद शाह जी मुलाक़ात। बहिरिया टाउन जी वालार ख़िलाफ़ याददाश्तनामो पेश। बेटे सामूंडी पट्टी भी सिंध जी मिल्कियत करार। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु आहे त बहिरिया टाउन मनसूबो सिंध जी ज़मीन ते गैर कानूनी वालार सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। मनसूबो ठटे ऐं जामशोरे ज़िले जी हदनि अंदरि दाख़िल थी चुको आहे। बहिरिया टाउन वाक़े जी जांच कराए ॻुझा हथ बाइखा कया वञनि। अगूणो वॾो वज़ीर गौस अली शाह ऐं अगूणो वफ़ाक़ी वज़ीर ज़फ़र अली शाह तहरीक इंसाफ़ में शामिल इरफानुल्लाह मरवत ऐं बैरिस्टर मुर्तज़ा मैसर भी PTI में शामिल थी विया। वज़ीर-आज़म इमरान खान सां ख़ासि मददगार अरबाब गुलाम रहीम जी भी मुलाक़ात। सिंध जी सियासी सूरत-ए-हाल ते गौर वीचार। वज़ीर-आज़म के सिलेक्टेड कोठर ते सिंध असेंबली में मुखालिफ धुर जो एहतजाज। GDA MPA आरिफ मुस्तफ़ा जदोई इमदाद पिताफ़ी आमूं साम्हूं। डिप्टी स्पीकर आरिफ मुस्तफ़ा जदोई जो माइक बंद करे छॾियो। हंगामे खां पोइ मुखालिफ धुर जो ऐवान मां वॉकआउट। इजलास में सन में लाशनि जी बेहुरमती जो भी पढ़ाडो। नंद कुमार जो चवणु आहे त सन वाक़े सिंध जी सेक्युलर सोच खे क़तल कयो आहे। मरण खां पोइ इंसाननि जा लाश भी गैर महफ़ूज़ आहिनि। मुकेश कुमार चावला जो चवणु आहे त वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ तरफ़ां भी पार्टी में इख़्तिलाफ़नि जो एतिराफ़। संदसि चवणु आहे त हमज़ा ऐं संदसि राय में इख़्तिलाफ़ थी सघनि था पर हू हिकु आहिनि। घर ऐं पार्टी जो सरबराह नवाज़ शरीफ़ हुअण ते ॿई मुतफ़िक़ आहिनि। हुकूमत जो ज़वाल वेझो आहे। शिकस्त जे ख़ौफ़ सबबि इलेक्शन कमीशन ते हमला कया पिया वञनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद मुस्लिम लीग नून में 3 धड़ा ठहण जी अॻकथी करे छॾी। संदसि चवणु आहे त हू शहबाज शरीफ़ खे ज़मानत ॾियनि था त 2023 जी चूंड शफ़ाफ़ नमूने थींदी। मुस्लिम लीग नून में 2 धड़नि बदिरां 3 धड़ा ठही रहिया आहिनि। नून लीग डफेड़ ऐं झेड़े सबबि बर्बाद थींदी। मुल्क में नओं सियासी माहौल ठही रहियो आहे। माज़ी जहिड़ी सूरत-हाल न हूंदी। क़ौमी पासपोर्ट खे बदनाम कयो पियो वञे ऐं पासपोर्ट शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सेनेट में पीपुल्स पार्टी जो महंगाई मुलाज़िमनि जी बरतरफ़िन ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। रज़ा रब्बानी जो चवणु आहे त पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। आम वाइपे वारनि शयुनि जा अघ ख़तरनाक हद ताईं वधी चुका आहिनि। ताज हैदर जो चवणु आहे त 1 करोड़ खां वधीक माण्हू मुल्क छॾे चुका आहिनि। रोज़गार जा मौक़ा हुजनि त माण्हू परॾे कमाइण छो वञनि। ग़रीब माण्हू पार्लियामेंट तरफ़ वाझाए रहिया आहिनि। अदालती फ़ैसिले सां मुलाज़िम मायूस थिया। सिंध जे एतिराज़नि बावजूद पंजाब CJ ऐं TP लिंक कैनाल मां पाणी जी खणत बरक़रार रखी। गुडू बैराज में पाणी जी खोट 10 सेको रिकॉर्ड। सखर बैराज वटि 12.26, कोटड़ी वटि 18.7 सेको रिकॉर्ड। पाणी माहिरनि जो चवणु आहे त सिंध खे हिसे मां 13,786 क्यूसेक पाणी घटि मिली रहियो आहे। सिंध सां वफ़ाक़ी सरकार जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ PP जो टंडियल हयार में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। टंडियल हयार में गैस ते बिजली जी लोड शेडिंग सबबि ॾुखाइयूं पेश अची रहियूं आहिनि। हुक्मरान रोज़गार ॾियण बदिरां माण्हुनि खे बरतरफ़ पिया कनि। जदीद सर्कुलर रेलवे मनसूबो मुल्क में नई तारीख़ लिखंदो। कराची जे शहरनि जूं सफ़री ॾुखाइयूं ख़त्म करण में मदद मिलंदी। आज़म सवाती वफ़ाक़ी सूबाई हुकूमत इख़्तिलाफ़नि बावजूद कराची लाइ गॾिजी फ़ैसिला कया आहिनि। शहर जे 3 वॾनि नालनि मां 11 टन गंद साफ़ कयो वियो आहे। रिथाबंदी वारो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर।
बिना कंहिं तैयारी जे वॾे मनसूबे जे पीर जो पत्थर रखियो वियो आहे। मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ रिथा खे अहमियत न ॾिने। सिंध सरकार अदालती हुक्म ते रिथा लाइ बजट में रक़म रखी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी कराची सर्कुलर रेलवे जे कंहिं बि फॉर्म मंज़ूरी न ॾिनी आहे। अञा ताईं कंसल्टेंट जूं ख़िदमतूं बि हासिल न कई वियूं आहिनि। रिथा जी सर्वे बि 2 सालनि जो अरसो लॻी सघे थो। रिथा जो इफ़्तिताह क़ौमी नाणे खे तबाह करण कराची जे शहरनि जे अखियुनि में धूड़ विझण बराबरि आहे। ट्रांसपोर्ट वारो वज़ीर अवैस कादिर शाह। सुप्रीम कोर्ट सदारती निज़ाम लागू करण ख़िलाफ़ दरख़्वास्तूं न ॿुधण जोॻियूं करार ॾेई छॾियूं। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सदारती निज़ाम लाइ आईन का बि रहनुमाई नथो करे। मुल्की आईन जमहूरी निज़ाम जी हुकूमत जी बुनियाद ते आहे। सुप्रीम कोर्ट वटि सियासी निज़ाम तब्दील करण जो ॿियो अख़्तियार नाहे। करबला जे शहीदनि जो चालीहो सुभाणे मल्हायो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, नवाबशाह, बीपो ख़ासि डिवीजन में मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी जो नोटिफिकेशन जारी। घरू खाते जो चवणु आहे त पुलिस ते रेंजर्स जी सिफ़ारिश ते मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। कराची जे बलीर, लांडी, कोरंगी, गुलिस्तानी, जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। ठटे, मीरपुर, बठोरे, बुछेरी समेत ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे कराची में तेज़ बरसात जो इम्कान आहे। बरसातुनि जो सिलसिलो 2 अक्टूबर ताईं जारी रहंदो। सिंध हाई कोर्ट सखर सर्किट बेंच तरफ़ां तारीख़ी मांग लीला जा तण ते कब्ज़े बाबति JIT जोड़ण जो हुकुम। आर्कियोलॉजी माहिर गुलाम मुस्तफ़ा शर खे JIT जी मदद करण जी हिदायत। अदालत जो चवणु आहे त JIT में कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, DIG सतह जे ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वञे। जर्मनी जी चूंडुनि में सोशल डेमोक्रेटिक पार्टी एंजेला मर्केल जी पार्टी खे शिकस्त ॾेई छॾी। सोशल डेमोक्रेटिक पार्टी 25 ॾाहीं 7% वोट हासिल करे कामयाबी माणे वरिती। हुक्मरान पार्टी CTU 24 ॾाहीं 1% वोट हासिल करे सघी। टंडे आदम वेझो कोट लोंग लाशारी ते हथियार बंदनि जो हमलो। पसंद जी शादी कंदड़ जोड़ो क़तल। मारिजी वियलनि जा लाश नवाबशाह में DIG ऑफिस अॻियां रखी मुज़ाहिरो ऐं धरणो। घारे वेझो खोसा बिरादरीअ में पुराणे तकरार तां पीउ पुट क़तल। हथियार बंदनि गोलियूं हणी मोहम्मद हनीफ़ ऐं ग़ुलाम मोहम्मद खे क़तल करे छॾियो। इलाइक़े में छिकतार। वारा वेझो चोलियाणी बिरादरीअ में पुराणे तकरार तां हथियार बंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। इलाइक़े में छिकतार। काछे में मारिजी वियल 2 ॼणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं लाश थाणे अॻियां रखी धरणो। मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। जवाबदार ॿीहर हमले जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। दहरकी में बाड़ी पेट्रोलियम कंपनी जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ JUI जो एहतिजाजी मार्च। मेन गेट अॻियां धरणो। इंतिज़ामिया गेट बंदि कराए छॾिया। रेंजर्स ते पुलिस जी वॾी नफ़री तलब। छिकतार अॻवान जो चवणु आहे त मक़ामी माण्हुनि खे हक़ ॾियण बदिरां ज़ख़्मनि ते लूणु बुकियो पियो वञे। ॿुधाए वञे त सोशल वेलफेयर जी मद में जारी कयल रक़म किथे ख़र्च कई वई आहे। ठिकराटे वासी नौजवान खे क़त्ल करण जो इंकशाफ। कतई पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी। 1 महीनो अॻु मंगी पाड़े में झोपड़ी मां ग़ुलाम फरीद उर्फ जानी मंगी जो फाहो खाधल लाश मिलियो हुयो। MLO डॉक्टर आसिफ शेख जो चवणु आहे त ग़ुलाम फरीद जे लाश जा जुज़ा रोड़ी ऐं गंबट लेबॉरेटरी माणिया हुया, जिन में नौजवान खे रस्सी सां घुटा ॾेई क़त्ल करण जी तस्दीक थी आहे। उमरकोट में बस जे क्लीनर अधु किरायो ॾियण तां स्कूली शागिर्द खां किताब घुरे छॾिया। शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। RTA सां ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ एहतिजाज ख़तम। संदसि चवणु आहे त शागिर्दनि सां नाइंसाफ़ी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी।